कंहिं बि मुआशरे या क़ौम में सभ खां वधीक महिनत कंदड़ तबिको मज़दूरनि जो हूंदो आहे, जेको पंहिंजे रत ऐं पघर जी कमाई खां घटि अजरत वठण ते मजबूर आहे। पहिरीं मई ते पाकिस्तान समेत दुनिया जे अक्सर मुल्कनि मज़दूरनि जो ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। इन ॾींहुं मल्हाइण जो बुनियादी मक़सदु संदनि हक़नि बाबति आवाज़ उथाइण सां गॾोगॾु यकजहतीअ जो इज़हार करणु आहे। पाकिस्तान में ॾींहुं मल्हाइण जी शुरूआति 1972 ईस्वीअ खां थी हुई। 54-55 साल मुंहिंजी उमिरि आहे, पर को हाल अहिवाल मज़दूरनि जी ॻाल्हि कंदा, मज़दूरी डे हूंदो आहे, उहो बि असां मज़दूरी कंदा रहंदा आहियूं पिया। पेट गुज़रण लाइ छा कयूं, ग़रीब माण्हू नथा करे सघूं कुझु बि, इन करे इहा मज़दूरी कंदा रहूं था पिया। अलाह मालिक आहे भॻवान मोला ॾींदो पिया की जेकर सरकार कयो कुझु कमु त कार्ड अॻ में हलनि था पिया, मिलंदा हा। 60 साल थींदो आहे, पेंशन मिलंदी 5000 2000 मज़दूर खे मिलंदी। कहिड़ी न सितम ज़रीफ़ी आहे जो जिन जे नाले ते आम मोकल हूंदी आहे, पर उन मज़दूरनि जे लाइ का मोकल न आहे। पर जेकॾहिं हू पाण मुरादो मोकल करे बि सही, त संदसि घर वेठल संदसि ॿारनि खे ॿ वेला मानी केरु खाराईंदो, हू त बुखुनि में पाह थी वेंदा। अॼोको ॾींहं ते सरकारी बाबुनि खे त आम मोकल आहे, जिन त मज़दूर वीचारो पंहिंजी पुठीअ ते ततल उस में वज़न खणी पंहिंजे बचनि जी रोज़ी हलाल करे रहियो आहे। हाणे असां पटाई बटाई कयूं था, कूली कयूं था, पटाई कयूं था, नवां जवान खणनि था, बड़े इज़त आहे, चवनि था शुक्र आहे। इहो बि कोन करे सघंदासीं, साल दुखंदासीं, वरी वेही वेंदासीं। गवर्नमेंट को असांजो करे को पेंशन विंशन हो कुझु पढ़नि जी हिसाब किताब। ग़रीबनि जो केर बि कोन ॿुधे बाबा, हिते वॾो ज़ुल्म आहे ग़रीबनि सां। असांखे न मिलिया बाबा, असांखे न मिलियो। हाँ, असांखे न मिलियो बाबा। इहो जंहिंजो बि मतिलबु असां ग़रीबनि खे सहूलियत का बि न ॾिनी अथनि। कैमरा टीम सां गॾु आशिक़ हुसैन, धरती टीवी, सेठार जा।